और सबब तबाह थियल स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड्स रोकण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जे सेंट्रल इलेक्शन सेल जे इंचार्ज सेनेटर ताज हैदर चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखियो। पीपल्स पार्टी इलेक्शन सेल टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जूं तस्वीरूं बि इलेक्शन कमीशन सां शेयर कयूं। ख़त जे मतन मूजिब निगरान हुकूमत खे कम ॾिनो वञे त सिंध में बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड्स जारी करे। स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड्स अॻी बजट में मंज़ूर थियल आहिनि। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन खे अहिड़ो ख़त लिखियो आहे। ख़त जे मतन मूजिब निगरान हुकूमतुनि खे जारी तरक़ियाती स्कीमुनि रोकण जो आइनी इख्तियार नाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ख़त मूजिब आइन मूजिब निगरान हुकूमतुनि खे इख्तियार नाहिनि त चूंडल हुकूमतुनि जी हलंदड़ पॉलिसियुनि खे रोके। पीपल्स पार्टी लिखियल ख़त में ॼाणायो आहे त स्कूलनि जूं इमारतूं ईंदड़ आम चूंडुनि में पोलिंग स्टेशन्स लाइ इस्तेमाल थी सघनि थियूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची खां। अवां खे ॿुधाईंदासीं पीपल्स पार्टी सिंध में बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड रोकण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। पीपल्स पार्टी जे सेंट्रल इलेक्शन सेल जे इंचार्ज सेनेटर ताज हैदर चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखियो। अवां खे ॿुधायूं पिया त पीपल्स पार्टी इलेक्शन सेल टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जूं तस्वीरूं बि इलेक्शन कमीशन सां शेयर कयूं। निगरान हुकूमत खे हुकुम ॾिनो वञे त सिंध में बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड्स जारी करे। ख़त मूजिब स्कूलनि जी बहालीअ लाइ फंड अॻई बजट में मंज़ूर थियल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? सिंध में बोर्ड सबब जेके तबाह थियन स्कूलनि जी बहाली जा जेके फंड्स आहिनि सिंध बजट में रखिया विया उहो रोकण वारो मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो आहे। ख़त जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको मरकज़ी इलेक्शन सेल जो इंचार्ज आहे सेनेटर ताज हैदर उन तरफ़ां चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इलेक्शन सेल जे तरफ़ां ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जा जेके बोर्ड में तबाह थियल स्कूलनि जूं तस्वीरूं बि हुन ख़त सां गॾु अटैच करे इलेक्शन कमीशन सां उहो जेको आहे मोकिलियूं आहिनि शेयर कयूं वियूं आहिनि। ख़त जे मतन में इहो बि चयो वियो आहे त निगरान हुकूमत जे तरफ़ां सिंध में बोर्ड सबब जेके तबाह थियल स्कूलनि जी बहाली लाइ बजट में फंड्स मुख़्तस कयल हुया उहे जारी करण जो जेको आहे उनखे हिदायतूं हुकुम जारी कया वञनि। पीपल्स पार्टी जे जेके सेनेटर ताज हैदर इहो बि चयो आहे त सिंध में बोर्ड सबब तबाह थियल स्कूलनि जी बहाली लाइ फंड्स बजट में पहिरियों ई मंज़ूर थियल आहिनि। निगरान हुकूमत वटि जेके पास थियल फंड आहिनि उन वटि जेकी मंज़ूर थियल स्कीमूं आहिनि उन जा हलंदड़ स्कीमुनि जा फंड्स रोकण जो अख़्तियार न आहे। निगरान हुकूमत आइन मुताबिक़ उनखे इहो अख़्तियार बि न आहे त हू चूंडियल हुकूमतनि जा जेके जारी थियल जेके पॉलिसियूं आहिनि उहे रोकनि। सेनेटर ताज हैदर पंहिंजे ख़त में वधीक चयो आहे त सिंध में जेके